आहियूं अची नादर शाह मॉल जी नई आबादीअ में। असां ही ॾिठो आहे हिकिड़ो माज़ूर पियो अचे, हिकु मुस्तहिक घराणो आहे। अलाह पाक गंज ॾींदनि ऐं अलाह पाक अहिड़नि दोस्तनि खे बि गंज ॾींदो जेके अहिड़नि ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत कनि था। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं सिंध जीअं लतीफ़ पई ॿोली, जीअं त हाज़िर आहियूं वरी ॿिए ख़िदमतनि जे प्रोग्राम सां गॾु। जीअं त काल्ह तव्हां ॾिठो त अलाह पाक सकी बाने पारां यूके मां जेका अमानत आयल हुई, उन मां असां 13 कटा तक़सीम कयासीं राशन जा, ऐं 3 कटा असां सफ़ेद पोश घराणनि खे राति ॾिनासीं। इहे थी विया टोटल 16। बाक़ी असां वटि बचा आहिनि 6, जंहिंमां हिकु खणी अची पहुता आहियूं असां फतेहपुर मोहल्ले में। ही लोकेशन तव्हां ॾिसंदा हूंदो। अचु मुंहिंजा बच्चा, खणी तुंहिंजे राशन, तुंहिंजे अमर जो राशन। ठीकु आहे ख़ुशि? जी दोस्तो, ही ॿियो राशन जो कटो खणी आया आहियूं पंहिंजो मसण मोहल्ला में। हिकु मुस्तहिक घराणो आहे। अलाह पाक गंज ॾींदनि ऐं अलाह पाक अहिड़नि दोस्तनि खे बि गंज ॾींदो जेके अहिड़नि ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत कनि था। अब भाई राशन खणी वञो। जी दोस्तो, पहुता आहियूं अची नादर शाह मॉल जी नई आबादीअ में। असां ही ॾिठो आहे हिकिड़ो माज़ूर पियो अचे। अस्सलाम वालेकुम दादा। छा नालो अथई? अबिल छटा साईं। मूंखे ॿुधाए, केरु कमाईंदो अथई घर में? हा हा, केरु कमाईंदो आहे? मारो भाव आहे वॾो। छा कंदो आहे उहो? उहो कराची आहे। कराची आहे? मज़ूरी कंदो आहे हुते बि? न, उहो बादशाह आहे, पंहिंजो ॿारनि बचनि जो पीउ आहे। माशाअल्लाह। पोइ तुंहिंजो गुज़र सफ़र कीअं थींदो आहे? तूं कीअं खाईंदो आहे? भई तो 5 ॾींहं हुन, 10 ॾींहं हुन, 50 ॾींहं माना वक़्त ते धिको। पोइ घर में कोई मानी वारी पचाइण वारो अथई? हा, केरु आहे? पंहिंजी भेण आहे। माशाअल्लाह। मांखे ॾियो त। पंहिंजी नानी आहे, भेण आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे ॿुध जी, हे राशन तुंहिंजी भेण जे लाइ। जी, 2020 रुपए राशन अथई। ख़ुशि? राज़ी? राजी। हाँ, हाणे जंहिं भाउ यूके खां अमानत मोकिली अथई हुनखे दुआ ज़रूर कजांइ, ऐं अलाह भेण खे बि चइजांइ। अलाह जी दुआ अथव, रब जी मुस्तर माशाअल्लाह। कोशादी महिरबानी पंचन महिरबानी पाक जी। महिरबानी। बिस्मिल्लाह। बेटा छा नालो आहे तव्हांजो? मुस्कान। माशाअल्लाह। मुस्कान पढ़ंदी आहे? हाँ हाँ? हाँ, कहिड़ी क्लास में? ॿिए में। ॿिए में? हल पुटु, अल्लाह गंज ॾींदई। यूके वारे भाउ तुंहिंजे लाइ राशन मोकिलियो। अम्मा जन खे चइजांइ दुआ में ज़रूर यादि कनि। कंदो न दुआ? हाँ। माशा। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। छा नालो बाबा तव्हांजो? कुलसूम। कुलसूम। पढ़ंदा आहियो कुलसूम? छो? अॻे पढ़दा सां न हूंदा। छाजे लाइ? इनी न ॿुधाए त सही न, भला पढ़, ख़र्च न आहे, छाजे लाइ नथा पढ़ो तव्हां? ख़र्च आहे। हिकु ॾींहुं वियासीं घुमण त टीचर नालो कटियो। टीचर नालो कटे छॾियो? हाँ। हाणे असां हुनजो नालो कटायूं था, तूं सिर्फ़ु नालो ॿुधाए। हाँ ठीकु आहे, मूंखे हुतां स्कूल जो ॿुधाइजांइ। हाँ, मां ईंदुमि ॿीहर तव्हां ॾे इंशाल्लाह। अच्छा, अलाह पुटु गंज ॾींदो। हे यूके वारे भाउ तव्हांजे लाइ राशन मोकिलियो हुयो। हीअ अमरजन खे चइजो त दुआ में ज़रूर यादि कनि। ठीकु आहे न पुटु? सलामत। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? मंजूर अहमद साईं। ज़ात जो? मीरा अली बाबा। दादा मंज़ूर, तव्हांजे तकलीफ़ जे बारे में ॿुधमि त को कैंसर वग़ैरह अहिड़ो कुझु थियो आहे, छा मसइलो थियो आहे? साईं टीबी थी वई आहे। जो 5 महीनो कोर्स खावां थो, उन खां अलावा जंग में डीवीटी आहे, घुमी फिरी बि नथो सघां। ये डीवीटी छा आहे? चवंदा रग में चर्बी जी गोड़ी आहे का। सही। जेकी रग बंदि आहे माना। ठीकु। पेशाब वग़ैरह कंदो आहे, पर कमकार जहिड़ो न आहे साईं। पोइ ही नंढड़ा मासूम बच्चा गुलरनि जहिड़ा कीअं थो गुज़र सफ़र थिए? ऐं मां ॿुधो आहे जॻह बि तुंहिंजी मसवाड़ जी आहे। घणी मसवाड़ भरींदो? 4000 साईं। 4000 मसवाड़। जीअं त पोइ कोई तावन वग़ैरह कनि था तव्हां? साईं ॾाढी तकलीफ़ आहे, ग़रीबत आहे, मां कई दौरा ॿाहिरि शाबस आहे जेको तावन कनि था, पर तकलीफ़ ॾाढी आहे। अंदाज़ो घणो ख़र्च थो लॻे इलाज ते महीने में? इलाही ख़र्च लॻे थो। अंदाज़ो साईं टीबी जो कोर्स जेको सरकारी मिले थो, बाक़ी जंग जो जेको आहे त 20-25 हज़ार लॻंदा महीने जा। 20-25 हज़ार लॻनि था सिर्फ़ु और सिर्फ़ु भाउ जे इलाज ते। 4000 रुपया मसवाड़, बचड़नि जो ज़िमो। पोइ त बचड़े खे तूं पढ़ाईंदो बि न हूंदे? साईं हिकिड़ो पढ़े थो, बाक़ी ॿिया नथा पढ़ी सघनि, ग़रीबत आहे। चलो त अलाह गंज ॾींदई। फ़िलहाल तो ओचितो आयुमि तव्हांजी तकलीफ़ जे बारे में ॿुधमि त मां हे भाउ मोकिली अमानत, यूके जे भाउ मोकिली राशन। ही तव्हां राशन खणो, तव्हांजे बच्चनि जे लाइ। बाक़ी इंशाल्लाह जेको कुझु थी सघे वरी ईंदासीं तव्हां। ठीकु आहे न मुंहिंजा भाउ? ऐं हे जंहिं भाउ अमानत मोकिली त हुनखे दुआ में ज़रूर यादि रखिजो।